नाज़रीन, सॼी सिंध जी अमरकोट में भी सकाफ़ती ॾिहाड़ो भरपूर नमूने मल्हायो वियो। ॾिसूं था इलियास थरी जी ही रिपोर्ट। मौजूद आहियूं प्रेस क्लब अमरकोट जे आॾो, जिते सिंध जे सकाफ़त ऐं सिंध जे कल्चर जो जेको ॾिहाड़ो आहे उन जो काज सजायो वियो आहे। हिते स्टेज सजायो वियो आहे। हिते समूरा सिंधी टीवी चैनल्स ऐं उन जा सहाफ़ी हिते मौजूद आहिनि। हिते मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र जा अदीब, दानिश्वर, शाइर, फनकार ऐं शहरी पंहिंजे कल्चर लिबास में सिंधी टोपी, अजरक ऐं पटके सां हिते पहुता आहिनि। अचो त अॼु पाण उन्हनि खां मालूमात वठूं, मालूम करियूं त उहे अॼु इन पंहिंजे सिंध जी सकाफ़ती ईद ते केड़ी खुशी था महसूस कनि। गोरिया पंहिंजी जिंद पंहिंजे अपने वतन ता सिंध जे चमन ता अपने वतन ता सिंध जे चमन ता। अॼु असां वटि सभिनी जीअं सिंध जे ख़ूबसूरत बहरहाल सिंध जो जेको कल्चर आहे उहो त पूरी दुनिया लेवल ते मशहूर आहे, पर उमरकोट सां जे हवाले सां मेहरान टीवी, सिंध टीवी, आवाज़ टीवी सभिनी जी शुक्रगुज़ार आहियां जे हिकिड़ो VIP प्रोग्राम मुंतखब करे असांखे पंहिंजूं सकाफ़ती शयूं जेके आहिनि उहे यादि ॾियारियूं। सिंध जी कल्चर जॾहिं अचे थो त यकीनन सभु कल्चर उनजे अॻियां अधूरा आहिनि। उन करे असांजो जेको ख़ूबसूरत लिबास आहे ऐं उन करे इन लिबास में आई आहियां त जेको असांजो नंढड़ो नौजवान नसुल आहे ऐं उनखे इहो यादि ॾियारियां त असांजी सकाफ़त में शयूं आहिनि असांखे विसारणियूं न आहिनि। धरती जेको आहे उहो अमन वारी धरती आहे ऐं उन खे बरक़रार रखंदे जेको आहे सो असां पंहिंजी पूरी दुनिया में हींअर जेको दुनिया जो मज़हबी इंतिहा पसंदी खां अलावा ॿिया जेके मसइला हलनि पिया उन में हिकिड़ो सुठो जेको आहे तो पैगाम वेंदो। उम्मीद त जेको आहे तो ही कुंड कुर्च में रहंदड़ सिंधी जेके आहिनि उहे दुनिया खे इहो पैगाम ॾींदा त असीं ही धरती अमन ऐं आशना वारी धरती आहे। कल्चर जेको आहे सुबुह सवेर मां उथंदे ई ओनी खथो जेको आहे उन सां पंहिंजो फोटो कढाए थोरी देरि में फेसबुक ते ॾिसंदो तव्हां लॻायो आहे। बाक़ी सिंधी माण्हूअ जो ही आवाज़ आहे, ही गॾियल आवाज़ आहे जेको दुनिया में कल्चर मञियल कल्चर आहे। 5 खां 5,500 साल पुराणी तारीख़ आहे त सिंधी कल्चर उन वक़्तु बि जवान, हिन वक़्तु बि जवान आहे।